सुप्रीम कोर्ट में अरशद शरीफ कत्ल केस जी पाण मुरादो वरतल नोटिस ते ॿुधणी GIT सरबराह अदालत आॾो बयान में चयो त केनिया मां असांखे को बि ठोस मवाद न मिलियो आहे। केनिया पारां असांखे शाहिदनि ताईं पहुच न ॾिनी वई। ॿुधणी दौरान GIT जांच बाबति ॿी अॻिभराई रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। जस्टिस मज़ाहिर नक़वी GIT सरबराह खे चयो त तव्हांखे जेको कमु ॾिनो वियो इहो तव्हां कयो आहे या न। केनिया मां कत्ल बाबति तव्हांखे को मवाद मिलियो या न। GIT सरबराह अवेसिम चयो त केनिया में इख्तियारियुनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। जस्टिस मज़ाहिर नक़वी कावर ज़ाहिर कंदे चयो त कहाणियूं न ॿुधायो, तव्हांखे शायदि ॻाल्हि सम्झ में न पई अचे। जवाद अहमद चयो त केनिया असांखे शाहिदनि ताईं रसाई न ॾिनी। केनिया मां को बि ठोस मवाद न मिलियो आहे। केनिया जा अमलदार जांच जे लाइ मुकम्मल रसाई न पिया ॾियनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।